बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दुआ था कयूं त तव्हां जिते बि हूंदव ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव। असां वटि बल्ला साईं जा रहमी करम आहिनि। अॼु असां ठाहे रहिया आहियूं सियारे जो ख़ासि जूस, जेको ॾाढो सिहत बख़्श बि आहे, इन सां गॾोगॾु ॾाढो मज़ेदार बि आहे। अचो तव्हांखे ॿुधायूं त हीउ जूस ठाहिण लाइ असांखे कहिड़ी कहिड़ी शयुनि जी ज़रूरत पवंदी। सभ खां पहिरीं मां हिते खजूर खई आहे, जंहिंखे धोई करे साफ़ु करे रखियो आहे। उनखां अलावा मां खयो आहे 1 गिलास खीर जो। खीर कड़ियल हुजे या कचो हुजे, हिन सां को ख़ासि फ़र्क़ु न पवंदो आहे। उनखां अलावा मां खया आहिनि कुझु अखरोट, तव्हां पंहिंजी पसंदि जो ड्राई फ्रूट खणी सघो था। उनखां अलावा मां 4 अदद बादाम खणी वरिता आहिनि, इन्हनि खे बि धोई करे साफ़ु करे रखियो आहे। उनखां अलावा मां खंडु इस्तेमालु कंदसि, उहा हस्ब ज़रूरत इस्तेमालु कंदसि। सभ खां पहिरीं असां कतल खे खणंदासीं, उनजो मथियां मुंडी लाहींदासीं ऐं उनजी अंदरि वारी जेका खकड़ी आहे उहा ॿाहिरि कढंदासीं ऐं उनजे मथां हिकिड़ी सन्हड़ी खल हूंदी आहे, उहा बि असां लाहे वठंदासीं। अहिड़ी तरीक़े सां सॼी कतल असां साफ़ु करे वरिती आहे। सभ खां पहिरीं जूसर में मां 1 गिलास खीर जो विधो आहे। उनखां पोइ मां हिन में सॼी कतल विझी थी छॾियां, खजूर या कतल जेको तव्हां चओ। उनखां पोइ मां हिन में कुझु अखरोट थी विझी छॾियां, 4 अदद बादाम थी विझी छॾियां। हीउ जूस मां 1 गिलास ठाहींदसि, उन हिसाब सां मां हिन में ड्राई फ्रूट विझी रही आहियां। चमचो मुंहिंजो नंढो आहे, उन हिसाब सां मां हिन में 3 स्पून खंड जा पई विझां। तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ खंडु विझी छॾिजो। हिन सभिनी खे चङी तरह असां मशीन में पीही वठंदासीं। जूसर असां हलाए छॾियो आहे। हिननि खे असां जेको आहे हिकु दफ़ो शेक था करे वठूं, त जीअं हीअ सॼो हिन में ड्राई फ्रूट ऐं कतल जेको आहे सो ॻरी वञे। पोइ बि अगरि हल्की हल्की जे हुन में थोरी रहिजी वेंदी आहे त उहा पीअण में ॾाढी मज़ेदार ऐं टेस्टी लॻंदी आहे। असांजो जूस ठही वियो आहे। अचो त हिनखे असां गिलास में सर्व कयूं। हीउ जूस ॾाढो सिहत बख़्श आहे, उन सां गॾु मज़ेदार बि आहे ऐं टेस्टी बि आहे ऐं सिहत बख़्श बि आहे। उमेद थी कयां त अॼु जी रेसिपी तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी। वरी मिलंदासीं कि ॿी मज़ेदार रेसिपी सां गॾु। असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधि खां वधि शेयर कयो। असांखे तव्हांजी सपोर्ट जी हर वक़्तु ज़रूरत रहंदी आहे। वरी मिलंदासीं। सिहत सलामत, साथ सलामत। अस्सलाम वालेकुम। अल्लाह हाफ़िज़।